रेड सिंधी कैटल ऐं ब्रीडिंग फार्म नओं पको ते चौपाई माल जी पालना जे सेंटर जी सार संभाल समेत गाड़ियुनि ढगियुनि ऐं उन्हनि जे फरनि में तेज़ी सां वाधारे वारो अमल तेज़ी सां जारी वसारी आहे, जॾहिं त लाइव स्टॉक ब्रीडिंग सेंटर ते सिख्या वठंदड़ डॉक्टरनि जी ट्रेनिंग सेंटर बि बहितरीन अंदाज़ सां हली रहियो आहे। होॾां पाणी जी खोट खे ख़त्म करण जे सिलसिले में फार्म भरिसां फार्म जी ज़मीन ते दर्जने तलान ऐं अमले जी ऑफिस ऐं रिहाइश वारी जायुनि जी तमीर बि जारी आहे। इन सिलसिले में फार्म जे सुप्रिंटेंडेंट सलीम रज़ा सोलंकी जो चवणु आहे त असांजी कोशिशि आहे त हिते समूरियूं सहूलियतूं फराहम करियूं। जानवर बीमारियुनि में हुया असां उन्हनि ते कंट्रोल करायोसीं, काफ़ी कब्जा खाली करायोसीं, सुठा सुठा घाह लॻायासीं, मकई लॻाईसीं, जूअर जंतर ऐं मुख़्तलिफ़ गांइ ते कमु करे रहिया आहियूं ऐं जानवरनि जी हेल्थ ते कमु करे रहिया आहियूं। सुठा सुठा राशन फीड वग़ैरह उहे अवेलेबल रहंदा आहियूं, उहे कमु करे रहिया आहियूं ऐं जानवर ॾींहों ॾींहुं ऐं असांजो कमु आहे ब्रीडिंग खे जानवर खे नस्ल बचाइणु ऐं फार्म खे बचाइणु जा मसइला उन्हनि खे हल करणु। ॿी तरफ़ मक़ामी मुअज़िज़ ऐं मशहूरु ब्रॉडकास्टर ग़ुलाम क़ादिर गिराणू ॿुधायो त हीउ फार्म माज़ी जी भेट में तमामु बहितरीन कमु करे रहियो आहे। गवर्नमेंट जो डगी फार्म आहे ऐं हिते कुझु साल पहिरीं हिते बाक़ाइदे जेको माल जो क़दुरु न हो, पर अॼु मौजूदा दौर में असीं जीअं आयासीं त असां ॾिठो त काफ़ी चेंजिंग आहे ऐं ॿिया बि काफ़ी इशू आहिनि। हिते वॾे में वॾो इशू इहो आहे कि हिते लाइट बिल्कुलु बि न हुई, हूंदी बि कोन्हे लाइट। जॾहिं लाइट 24 कलाकनि में 2 कलाक 2.5 कलाक हले थी, इहा तकलीफ़ हिते आहे। बाक़ी माशाल्लाह माल मथो हुते ॾाढो बहितरीनु आहे ऐं हिते जो अमलो तमामु बहितरीनु अमलो आहे। जॾहिं त हिते वॾे में वॾो मसइलो बिजली जो आहे। बिजली जे न हुअण करे हिते काफ़ी मसइलनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे, जॾहिं त ज़ेर ज़मीन पाणी पिणु खारो आहे, जंहिंजे करे पाणी ॿिए हंधा आणणो पए थो, जंहिं लाइ सरकार खे घुरिजे त फौरी तौर क़दम खणी इन्हनि मसइलनि खे हल करे। जेको चहिरो ॾेखारियो वञे पियो उहो चहिरो आहे कोन। असल जे अंदरि हिते हीउ फार्म ॾाढो सुठे नमूने सां हली रहियो आहे। हिन फार्म में मैनेजमेंट ॾाढी सुठे नमूने सां आहे ऐं असांजे ऑफिसर्स खे असांजे जेको मिनिस्टर साहिबान जेके आहिनि उन्हनि खे घुरिजे त हिते जिन बुनियादी शयुनि जी खोट आहे उन बुनियादी शयुनि जी खोट खे पूरो कयो। ख़ासि तौर ते हिते पाणी जी खोट आहे, हिते बिजली जी जेका मतिलबु शदीद अड़ाक आहे ऐं हिते ॿियूं जेके बुनियादी जेके ज़रूरती शयूं आहिनि उन्हनि खे जेको असां जेका पूरो कयो वञे त हीउ बहितरीनु क़िस्म जो फार्म जेको आहे सोचे सघे थो। ऐं इनशाला ईंदड़ प्रोग्राम जे दौरान जेके मां तव्हां लाइ करे हूंदासीं ऐं साईं लाइ पंहिंजी मेज़बान रशीद उमिरि खे ॾिना साथ सलामत सिलसिला।